नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सुल्तानपुर मां खबर ॾींदा सुल्तानपुरलॻ गोठ दोस्त मोहम्मद बल्लो जे बााثرن पारां मुबैना तौर ते गोठ दोस्त मोहम्मद बल्लो में सन्दस पौकल 15 एकड़ कणक जे फसल के ज़हरीली दवा हणी साड़न जो इल्जाम उन मौके ते गोठाणन रिटायर सूबेदार जान मोहम्मद बल्लो, दोदाई खान बल्लो, मोहम्मद शरीफ, आबिद अली, कुर्बान अली, फरमान अली बल्लो ऐं ॿियनि इल्जाम हणंदे चयो त संदनि गोठ दोस्त मोहम्मद बल्लो जा बाअसर ॾुहारी क़िस्म जा माण्हू गुलाम मोहम्मद सियाल, गुलजार रब नवाज़ बल्लो, जावेद उर्फ मिठू बल्लो, बसंत बल्लो, खमीसो बल्लो ऐं ॿियनि असांजे घर मथां हथियारनि जे ज़ोर ते का करे हमलो करे ॾिनो। 20 साल पहिरियां कारण जो को कूड़ो इल्जाम हयो हो, जंहिं जो फ़ैसिलो 20 साल पहिरियां थियल आहे, जंहिं में असां मथां साख रखी वई जेका असां ॾेई चुका आहियूं। हाणे बाअसर ॾुहारी क़िस्म जा माण्हू असांखे नाजाइज़ तंग करे रहिया आहिनि, जेके केतिरा ई भेरा असां जे फसलनि खे साड़ण वारी दवा हणी असांजो लखें रुपयनि जो नुक़सान करे चुका आहिनि। ॻोठाणनि इल्जाम हणंदे चयो त बाअसर वॾेरे उबैदुल्ला खान बल्लो जे चर्चे ते असां सां ज़्यादतियूं करे असांजे फसलनि खे साड़े रहिया आहिनि। बाअसर असां खां नाक संग चिठी भराए रहिया आहिनि, इनकार ते असांखे मोतमा धमकियूं पिण ॾेई रहिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कंदे चयो त असां वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी उमर तुफैल खे अपील कयूं था त मामले जो नोटिस वठी बाअसरनि जे खिलाफ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।